रहमानिर रहीम। मन युतिल्लाह वर्रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहसुन उलाइका रफ़ीक़ा। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व सादात उज़्ज़ाम, हाज़रीन व नाज़रीन व सामईन, प्यारा मुसलमान भाइरों, शान सहाबा व शान अहल बैत कॉन्फ्रेंस तवाजे डोकरी शहर में इन शादी हाल में मुनाक़िद थी रही आहे, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला तवां असां सभिनी खे हाज़री नसीब फरमाई आहे। पर दुख जहिड़ी ॻाल्हि आहे त काफ़ी सारी जगह इन पासे ख़ाली पई बि आहे, पोइ बि माण्हू गोड़ कयो बीठा आहिनि ऐं ॻाल्हाइनि पिया, पाण त नथा ॿुधनि पर शैतान वांगुरु ॿियनि खे बि ॿुधणु नथा ॾियनि। इहो आवाज़ जो सिलसिलो रहंदो, मां तक़रीर बंदि कंदुसि। मूंखे लाचार कोन्हे जेको न ॿुधो त तव्हांखे ज़ोरी ॿुधायां। जमात खे इंतज़ामिया वारा वेहारियो, आवाज़ बंदि करायो त मां ॻाल्हायां, न त भला पोइ मथे हणण मां को फ़ाइदो त कोन्हे न बाबा। माण्हू जेसिताईं इन पासे बीठा हूंदा न त कुड़ कुड़ कान वेंदी, इनखे वठी वेहारियो। हेलो आगे दीनी प्रोग्राम जे लाइ वक्त कढी रात जो निंडू फिटाए हिते आया आहियो। ऐं ही प्रोग्राम तमाम वॾी तकलीफ़ सां थींदा आहिनि। इश्तिहार छपाइण, दावतूं ॾियण, माण्हुनि खे घुराइण, पिंडाल खे सजाइण, लाउड स्पीकर ठाहिण, सिक्योरिटी जो इंतज़ाम करण, मेहमाननि जो ख़्यालु रखण,
मेहनत हिकिड़े पासे हूंदी आहे त ख़र्च ॿिए पासे हूंदो आहे। अवां सभई ख़ैर ख़्वाह आहियो, सॼण आहियो। अवां हिकिड़े धक में ही लखनि जो प्रोग्राम ख़राब न कयो। सुकून ऐं आराम सां वेहो, जेतिरो टाइम वेही सघो अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जो पैगाम ॿुधो, महबूब जे सहाबा जो शान ॿुधो, मुस्तफ़ा जे अहल बैत जो शान ॿुधो, सुन्नी हुजण जो सबूत पेश कयो। आवाज़ न अचे, मूं सॼी सिंध में जलसा कया आहिनि, किथे बि चूं जो आवाज़ कोन हूंदो आहे। पहिरियों तव्हांजो नौकरी जो जलसो आहे जिथे मूंखे हिकिड़ो बोर्ड नज़र थो अचे पियो। अलाए छा चकर आहे? असां चवंदा आहियूं त लाड़काणे जा माण्हू सुधरियल आहिनि, तालीम याफ़्ता आहिनि, ॿियनि खां वधीक घणा पढ़िया लिखिया आहिनि, पर हिते त माशाअल्लाह वरी कमु उल्टो लॻो पियो आहे। ईअं न कयो दीदी। अवां खे ख़बर आहे त मां किथां पंधु करे छिती गर्मी में आयो आहियां, छा मुंहिंजी हालत आहे, मुंहिंजी उमिरि ॾिसो केतिरी आहे। अवां मेहरबानी करे मुते एहसान करो, चंद मिंट ख़ामोश थी ॿ टे ॻाल्हियूं ॿुधियो। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी रहमत जा हक़दार बणिजो। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या बुलंद आवाज़ सां मोहब्बत सां सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों, तव्हांखे ॿुधायो वियो आहे त ही अॼोको प्रोग्राम शान अहले बैत ऐं शान सहाबा जे सिलसिले में नौकरी शहर जे जमात अहले सुन्नत जे तरफ़ां असांजे दोस्त बि मुनाक़िद कयो आहे। मां इंशाअल्लाह ताला उन जे बारे में तव्हांखे क़ुरान ऐं हदीस जे रोशनी में अर्ज़ कंदुसि, पर सब खां पहिरीं बुनियादी ॻाल्हि इहा अथव त असुल हर शइ में अव्वल ॻाल्हि जेका मुक़द्दम आहे उहा आहे फर्मा बरदारी। छा बाबा चओ? फर्मा बरदारी। ॾाढे फर्मा बरदारी। जेकॾहिं तव्हां ऐं असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जा फर्मा बरदार आहियूं, ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, केर बि हुजी, नंढो हुजी, वॾो हुजी, अमीर हुजी चाहे ग़रीब हुजी, उन अल्लाह जे रसूल जे फर्मा बरदारी जे सदक़े में रब्बुल आलमीन जल्ल जलालहू अमन वालो पंहिंजे फर्मा बरदार माननि जे मथां महिरबानियूं फरमाईंदो आहे। पर जे आहे बेफरमान, रब्बुल आलमीन जी ज़ात खे न अमीर जी परवाह, न सोने जी परवाह, न कंहिं रईस जी परवाह, न कंहिं मुंहिंजा दोस्त नवाब जी परवाह। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालो फरमाईंदो आहे, मां बेनियाज़ आहियां, मां रब करीम जी ज़ात बाबरकात न कंहिंजी शक्ल ॾिसंदो आहियां, न कंहिंजी सूरत ॾिसंदो आहियां। मां अल्लाह जी ज़ात बाबरकात जी नज़र तव्हांजे दिल जे राज़ जे मथां ई सचाईअ जे मथां हूंदी आहे। मुझे मदीने वाले साईं जी हदीस आहे, इन्नल्लाह ताला ला यंजुरु इला सुवरिकुम वला इला अमालिकुम वलाकिन यंजुरु इला निय्यातिकुम
मां अल्लाह जी ज़ात बाबरकात न तव्हांजो सूरतूं ॾिसंदो आहियां, न मां रब्बुल आलमीन तव्हांजे अमलनि खे ॾिसंदो आहियां। मां अल्लाह जे ज़ात बाबरकात जी नज़र तव्हांजे नियतुनि जे मथां हूंदी आहे। केड़ा भी सोना हुजो, केड़ा भी जाठा जवान हुजो, केड़ा भी ॾिसणा वाइसणा हुजो, पर्सनैलिटी तव्हांजी हुजे, अल्लाह सी फरमाए तो मूंखे तव्हांजी सूरत सां को वास्तो कोन्हे। ज़ाहिर में तव्हां चङा अमल कयो पिया, पर उन्ही अमल जे पोयां तव्हांजी नियत में खलल आहे, ओ तव्हांजो ज़ाहिरी अमल भी मूंखे क़बूल कोन्हे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे मुंहिंजी नज़र तव्हांजे नियतुनि जे मथां हूंदी आहे। तव्हां इहे असां चवंदा आहियूं न बाबा पोख वधंदी आहे पाणीअ ते ऐं माण्हू वधंदो आहे नियत ते। पोख खे पाणी न मिलंदो उहा सड़ी सुकी वेंदी। इंसान जे बि नियत में खलल हूंदो वो कॾहिं भी दुनिया में ऐं आख़िरत में तरक्की न कंदो। आख़िरत ऐं दुनिया में तरक्की उन्ही माण्हूअ जी हूंदी जंहिंखे ख़ुदा तबारक व तआला ख़ालिस नियत अता फरमाईंदो। जेकॾहिं अवां गौर कंदव, मां तव्हांखे कुरान ऐं हदीस मां ॿुधायां, ये सहाबा जो मर्तबो ऐं मान ऐं शान आहे त इन्ही करे आहे जो उन्हनि ख़ुलूस सां ऐं सच्चाई दिल सां मुंहिंजे महबूब करीम सां वफ़ादारी कई। अहल बैतन जी मोहब्बत उहा भी इन्ही ख़ुलूस जो नतीजो आहे। मिट्री ऐं माइट्री वारियूं ॻाल्हियूं जेकॾहिं कबूं त पोइ अबू लहब बि नबी पाक जो चाचो हो। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालो इरशाद फरमायो तब्बत यदा अबी लहब व तब्ब मा अगना अन्हु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब व इम्रअतुहु हम्मालतल हतब फी जीदहा हब्लुम मिन मसद। सरकारे दो आलम जो सगो चाचो आ, नबी करीम जे अब्बे जो भाव आ, हुजूर करीम जे नाने जो पुत्र आ, महबूब करीम अलैहिस्सलाम सां हुन जो खूनी रिश्तो ऐं ताल्लुक आ, पर मुझे महबूब जो वफादार नाहे। सरकारे दो आलम सां कलमे में इख्तिलाफ करण वारो आ, दीन ऐं इस्लाम के कबूल नथो करे, हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुखालफत करे था। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालो उन जे लाइ कुरान करीम में मुकम्मिल सूरत नाज़िल फरमाई जेका लहब सूरत जे नाले सां आहे ऐं उन में अल्लाह तबारक व तआला ऐलान फरमायो त यो अबू लहब जहन्नम जो ॿारड़ो बणिबो, दोज़ख में ॻरंदो सड़ंदो, न हुनखे हुन जो माल बचाईंदो, न हुनखे हुन जो हुस्नो जमाल बचाईंदो, का शइ हुनजी हिफ़ाज़त कान कंदी। इन्हीअ जे करे त जो आमना जे लाल जो मुखालिफ आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आहे केर जो चाचो गलाए बाबा गलाए जमा मथो त कुर्ता गलायो अगर त बसी कान पे चाहे नबी करीम जो गलायो बाबा जहन्नमी आ। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी माइट्री इनके कम न थी जे, सरकार जी मिट्री इनके फायदो कोन थी जे। तब्बत यदा अबी लहब, अल्लाह ताला फरमा अबू लहब बर्बाद थियो, मा अगना अन्हु मालुहु व मा कसब, इनके माल ऐं हिन जे कमाई न बचायो। सयस्ला नारन ज़ात लहब, इब्न वारी बाह में वेंदो, वमरातुहु अकेलो कोन वेंदो, जोड़ सूदो वेंदो।
जेकॾहिं मुझे महबूब जो गुलाम थे, हबीब करीम अलैहिस्सलाम जो आशिक बणजे, भली कुरैशी न हुजे, भली अरबी न हुजे, हबशी बिलाल हुजे, पर जे महबूब जो वफादारा घुमदो ज़मीन ते या हुन जे जुतीअ जा खड़का रसूलुल्लाह जन्नत में ॿुधंदा। सुभान अल्लाह। आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया, पड़ गई जिस पे नजर बंदे से मौला कर दिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज करे जमल वापस आया मक्के शरीफ में सुबह जे टाइम ते इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिलाल के सदायो। बिलाल मुझे मुस्तफा करीम जी खिदमत में आया। अल्लाह जे हबीब फरमायो बिलाल चई जियो मुझा हबीब पाण फरमाता ने खबर केड़ो अमल कंदो आ जो रात मुखे अल्लाह पाक जन्नत जो सैर करायो। मां अल्लाह जे दीदार खां बाद में जमल जन्नत जे सैर ते वयुसे त मां घुमा पियो, पर मुझे घुमण खां मुझे अॻियां अॻियां तुंहिंजे हलण जे जुतीअ जा खड़काट पे मां मोहम्मद ॿुधा। सभी जो सुभान अल्लाह। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जे क़िबला मुझो केड़ो अमल आ, सब मेहरबानी साईं जी आ, सब करम तमाम जा हम अवां जूं निगाहूं आहिनि जे तवां जी नज़र न हुजे त मां बिलाल कुछ भी न आया। मुखे मुखां त हसब में नसब में खानदान में उहे भी वधीक आहिनि जेके तुंहिंजा माइट आहिनि। मां त हसब नसब जे हिसाब सां भी अजमी आहियां, हबशी आहियां, शकिल सूरत जो भी सादड़ो आहियां, पर निगाह मुस्तफा जी आ जेके नबी करीम जी निगाह थींदी आ त जो मकाम सभिनि खां बुलंद थींदी आ। सुभान अल्लाह। मुझे चवण जो मतलब रुगो इहो आ तव्हां खे आ ॻाल्हि ज़हन में हुजे कि सहाबा के मर्तबो आ त वफादारी जे करे। चओ छा जे करे? जे अहल बैत के मर्तबो आ त वफादारी जे करे। मिट्री ऐं माइट्री वारी ॻाल्हि पोइ आ, पोइ त ईअं आ न जीअं त जेकॾहिं अहल बैत भी हुजे वरी वफादार भी हुजे पोइ वरी ईअं सम्झ नौकरी वारा त खीर त अॻे ई हो पर हुन में मिसरी पइजी वई। अल्लाह जे महबूब करीम सां शर खुदा करे तव्हां जो असां जो वफादारी वारो नातो निभाइजी अचे। उन नाते के जेकॾहिं निभाईंदो अल्लाह सां वफादार, अल्लाह जे रसूल सां वफादार थींदो त पोइ तव्हां जो वॾो मक़ाम आ। पर तव्हां ही कॉन्फ्रेंस रखी आ शान सहाबा जे बारे में ऐं अहले बैत जे बारे में। मुझे मथा फर्ज आ छो त मां आहियां सुन्नी मुसलमान। छा काॾे जो छाया ऐं सुन्नी चइबो छा खे आ? नकड़ो पढ़ो वेठो आ ॾाढ़ी ॾाढ़ी वारो। यो मुझो साथी आ, मूंसां गॾु पढ़ियो आ। मौलवी आ पर मुखां इलाही नंढो आ, लॻे वरी मुंहिंजो ॾाॾो। मुखे प्यारो आ। मुखे कन्न में हाणे जे त सहेज ॿुधाए त सुन्नी आहे छा? जो मौज़ू ही इहो आ तोखे ॿुधायां त सुन्नी चइबो छा खे आ। हाणे सलात पढ़ो त तव्हां खे ॿुधायां त सुन्नी आहिनि छा, सुन्नत जमायत जो तरीक़ो आहे छा, सुन्नत जमायत वारा सहाबा जे लाइ ऐं अहल बैत जे लाइ कहिड़ो अक़ीदो रखनि था। इहो तॾहिं ॿुधाईंदोसां जॾहिं दुरूद बुलंद आवाज़ सां पढ़ंदे। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि
कुरान भी पढ़ा तो हदीस भी पढ़ा तो तवा के कुरान शरीफ में भी बुधाया तो हदीस में भी बुधाया तो पर तवा के पहरा पहरा मौलाना शाह अहमद रजा खान जे जुबान से बुधाया तो सुन्नी छाके चइबो आ। आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रजा खान फाजल बरेलवी तवाजे लिखे शायर हो सलातो सलाम लिखे नातू लिखे हाँ सलाम भी लिखे नातू भी लिखे पर मां दावा सा तो चवा मौलाना अहमद रजा खान वठी अज ताईं अगे न अहमद रजा खान अगे न लेकिन अहमद रजा खान वठी अज ताईं असांजे ने हिंदुस्तान पाकिस्तान में हुन जे पाए जो आलिम अञा त पैदा कोन थियो। उनके अल्लाह तबारक व तआला वो ज़हानत वो इल्म वो इश्क ऐं उहा मोहब्बत ॾिनी हुई जो मुंहिंजा दोस्त शाम में हिकिड़ो शख्स आहे शाम जो आलिम आहे किताब अरबी में लिखा पिया वो शाम जो आलिम तो चवे तवज्जो वो शाम जो आलिम तो चवे त मां रात जो सुतो पियो आहियां पंहिंजे बिस्तरे ते मुखे ख्वाब में रसूलुल्लाह जो दीदार थियो। उन शामी आलिम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अॻिते वधी मुस्तफा जो दीदार कयो ऐं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम के अर्ज़ कई क़िबला मुखे इएं पियो लॻे जो तव्हां गोया कंहिंजे इंतज़ार में बीठा आहियो। सुभान अल्लाह कंहिंजो इंतज़ार थियो साईं? हुज़ूर फरमायो ओ शाम जा आलिम मां मोहम्मद करीम के अहमद रजा जो इंतजार सही। अहमद रजा केरा पाण फरमाओ हिंदुस्तान में बरेली जो शहर आ उन बरेली शहर में रहंदड़ आलिम दीन आ मुखे उन्हीं जो इंतजार आ। इनके ख्वाब समझ में ना आयो जागी पियो सुबह जो उठो नमाज पढ़ी कपड़ा मटाई दिल में सोचई त को अहमद रजा जो एडो तो वडो मकाम आ एडो तो हुन जो मर्तबो आ जो रसूलुल्लाह फरमाए तो मां अहमद रजा जे इंतजार में आया ऐं हिंदुस्तानी आलिम जे इंतजार में मुस्तफा मदीने में बीठो आ छो न मां हितां शाम मां सफर करे वञी अहमद रजा जो दीदार करे अचे। वो उता हलियो उन्हीं जमाने में हवाई जहाज कोन हा जो हुया तमाम घट हा पानी जे बेड़न में सफर करे करे अलाए किथा फिरी फिरी हिंदुस्तान आयो हिंदुस्तान का बरेली में आयो बरेली में जमल आयो तो ते पुछा कदो ते बाबा मौलाना अहमद रजा खान केड़े मोहल्ले में रहंदो आ तो शहर वडो हो तो चसी फलाणे महल्ले में रहंदो आ उन्हीं महल्ले में वनी पुछा किया दा अहमद रजा सा मुलाकात करनी आ मुखे मिलायो। डोकरी जा मुसलमान ने तवज्जो कया बुधाइण वारन बुधायो ओ शाम जा आलिम चे जियो जे फलानी तारीख फलानी रात फलाने दिहाड़े मौलाना अहमद रजा हिन दुनिया मां इंतकाल फरमाए वयो आ हिन जहान मां लाडाणो करे वयो आ गुजारे वयो आ मौजूद कोने उन जे गुजारण जी उहा फलानी रात आ। उन शामी आलिम दिल में सोचो यार हिय तो उहा रात ही जह रात मां ख्वाब लधो हो नबी पाक फरमाइन पिया त मुखे अहमद रजा जो इंतजार आ उन ताबीर यो कयो तो हु बुजुर्ग होने गुजारे थो हुन जो मदीने में इंतजार थी रहो। महबूब पांजे आशिकन के नवाजी दोला मां तव्हां खां पुछां थो अवां जरूर कंहिं न कंहिं पार्टी सां हूंदो मुखे वोट न खपे
न कहीं पार्टी जे लाइ मां तव्हांखे सिफारिश कंदुसि, पर मां सम्झां थो त ज़रूर तव्हां कंहिं न कंहिं पार्टी सां हूंदो ऐं उहा पार्टी जा तव्हांजा लीडर बि हूंदा ऐं कामयाब लीडर उहो आहे, पार्टी बि उनजी कामयाब आहे जेको लीडर पंहिंजे कारकुननि जो क़दुरु करे। कंहिंजो क़दुरु करे? कंहिंजो क़दुरु करे? पंहिंजे कारकुननि खे इज़त ॾे, पंहिंजे कारकुननि खे भाए, पंहिंजे कारकुननि जी ॻाल्हि ॿुधे, पंहिंजे कारकुननि जो क़दुरु करे, त पोइ जॾहिं कारकुननि जो क़दुरु कबो आहे त कारकुन पंहिंजे पार्टीअ जे लाइ सिर में जान में जेसीं ताईं उनखे दम हूंदो आहे त सिर कुर्बान करे छॾींदो आहे त लीडर वटि मुंहिंजो क़दुरु आहे। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, दुनिया जी पार्टी आहे, होॾे बि रसूलुल्लाह जी ज़ात खे पंहिंजे कारकुननि जो क़दुरु आहे। जन रसूलुल्लाह जे दीन जे लाइ वफ़ादारी कई, जन रसूलुल्लाह सां वफ़ादारी कई, जन दीन जी ख़िदमत कई, इश्क़ ऐं मुहब्बत जा वाहुड़ वहाए छॾियो, उन्हनि वटि उन्हनि जो रसूलुल्लाह वटि क़दुरु आहे। हो बरेलवी में वफ़ात करे थो, होॾे गुंबद ख़ज़रा में मुस्तफ़ा इंतज़ार फरमाए थो। माण्हू तोखे मिसाल ॾिनो त अंदाज़ो कर त रुॻो शाइर न हो बल्कि आशिक़े रसूल बि हो, चोटी जो आलिम हो। उन ॿिनि हदीसनि जो तर्जुमो कयो आहे। घणनि हदीसुनि जो बाबा? ॾाढे ॻाल्हायो। पहिरीं हदीस, असहाबी कन्नुजूम बिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम। मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जेके भी मां मुहम्मद करीम जा असहाब सगोरा आहिनि, उहे इहे सम्झो जीअं आसमान में सितारा आहिनि। असहाबन जो मिसाल सितारनि जे मिसल आहे। कंहिंजे मिसल आहे? सितारा चवंदा हो, तारा चवंदा हो, छा चवंदा हो? पढ़ंदा हो न, वाड़े तारा, गोल तारा, रोशन तारा, चिमके वारा, ये पढ़िया अथव न? ओ ये सितारा तारा। हुजूर फरमायो असहाबी कन्नुजूम, मुंहिंजा सहाबी सगोरा हिदायत जा सितारा थव। बिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम। ओ क़ल्बे पढ़ण वारो, अवां जहीअ बि सहाबीअ जे पोयां लॻंदो, कहीं बि असहाबीअ जी पैरवी कंदो, उहो सहाबी तव्हांखे मां मुहम्मद ताईं पहुचाईंदो। अवां हिदायत वारा थींदो, तव्हां कहीं भी वो साबित थी वञे त ही सहाबी आहे, सबूत मिले त सहाबी रसूल आहे, ऐं उन्हीं जे गॾ लॻी पवंदो त उन्हीं सहाबीअ जे पोयां लॻण तव्हांजो नतीजो निकिरंदो जो तव्हां हिदायत वारा थी पवंदो, गुमराह न थींदो, राह न तव्हां खां वेंदी, रस्तो तव्हां खां कोन थिड़ंदो, अव्हां खे जहन्नम वेझो न ईंदो, अव्हां खे हिदायत मिलंदी, पर शर्त आहे त मुंहिंजे सहाबीअ जी पैरवी कयो हुन जे पोयां। हिकिड़ी हदीस आहे, इते नबी पाक असहाबन खे छा सॼो चओ? सितारा। ॾाढे चवंदड़ा, ॾाढे ॾाढे सहाबी छा आहिनि? हाणे ॿी हदीस, अहल बैती कसफीनतुन नूह। मुझे मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजा असहाब सितारनि जे मिसाल, पर मुंहिंजा अहल बैत नूह नबीअ जे बेड़े जे मिसाल। मन रक़ब नजा, जेको नूह जे बेड़े में चढ़ंदो
ओ तूफान खां निजात पाईंदो, ओ अल्लाह पाक जे फज़ल सां कामयाब थींदो। ममन तरक हरक ऐं जेको नूह नबीअ जी ॿेड़ी खे छॾे ॾींदो ऐं उन में सवार न थींदो त उहो जहन्नम में वेंदो। अल्लाह जे हबीब हाणे ॾिसो सहाबनि खे चयो सितारा, अहल बैत खे चयो नूह नबीअ जी ॿेड़ी। छो? केड़े सबब जे करे असहाबन खे नबी पाक तो चवे सितारा ऐं अहल बैतन खे चवे तो नूह जी ॿेड़ी? सबब केड़ो आ? तव्हां खे आलमन ॿुधायो हूंदो, हिन तव्हां जे इलाइक़े में मंदादा वॾा वॾा आलिम थी गुज़रिया हन ऐं ज़रूर तव्हां खे कंहिं आलिम जी सोहबत हूंदी, ॿियो हुजेव न हुजेव, पर सोनो मशवरन वारो त तव्हां जे वेझो हुयो, जे सारी जिंदगी मुस्तफा जे इश्क ऐं मोहब्बत ऐं शरीयत जो दर्स ॾिनो हो। उन आशिक़ रसूल खां मथां कंहिं ॿुधो हुजे पर जे विसरी वियो हुजे त फ़कीर तव्हां खे यादि थो ॾियारे। असल ॻाल्हि ही आहे, हेॾे निहारियो, हेॾे तवजो कयो। असल ॻाल्हि ही आहे, बस न कयूं न कयूं, बस न कयूं। हाणे मूंखे बस करणी पईंदी। ॾिसो न केॾो शोर आहे बाबा, इनके छोड़े छॾो, बाबा या कना त लायो, हिते वेहारियो माण्हुनि खे, को छेड़ो कोन्हे। अचो साम्हूं वेहो त अल्लाह जे रहमत जो मींहुं वसे। खोलियो खोलियो छॾियो त माण्हू हेॾे साम्हूं अचनि हलिया। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अरे बा ॻाल्हायो न मिली, अचो चुप के ॻाल्हायो न, महिरबानी कयो। खुदा दे वास्ते मेहरबानी करे वेहो, इते ही वेही रहो। खुदा दे वास्ते ॻाल्हायो न, मेहरबानी कयो, कोई भी न ॻाल्हायो। पुलिस को नहीं आ, माण्हू ईअं न सम्झंदा। मेहरबानी करे जेके पुलिस वारा वेठा आहिनि इन्हनि खे सोटियूं आयो कुझु मथां, मेहरबानी कयो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, मुनाज़िर इस्लाम। अरे बस त कयो का खुदा जी का सावड़ी थिएव, ॻाल्हायो न। अरे ज़फ़रुल्लाह वो नूर संग जो गाड़ी मुझे तैयार कर, तो माने करा बजा बस बजा बजा। अस्सलातु सही छके को मशकरी है, सही गाड़ी सोरी कर पर बजा तो तुम को तो कोदा बया। अल्लाह या रसूल हक या जिंदाबाद जिंदाबाद।
अध कलाक खां कम मुनो कलाक थी वियो आहे मथो हणंदे बस कयो त मुनी कलाक ताईं तव्हां बस न कई आहे। अफ़सोस आहे यार। मुस्लमान शिकायत कंदो अलाह ने सुन्नत जा मोली नथा अचनि, कीअं अचनि? तव्हां वेही ॿुधण लाइ तयारु न आहियो, कीअं अचूं? छा जी अदब तव्हां सिखो ई नथा। अरे बस कयो को ॻाल्हाए न। जो मां ॾिसां थो 5 मिंट न त मां वञा थो। बस बस ॿुधो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असहाबन जे लाइ फरमायो त हिदायत जा सितारा, चओ हिदायत जा सितारा, ऐं अहल बैत जे लाइ फरमायूं त नूह जी बेड़ी कंहिंजे मिसल नूह जी बेड़ी। छो? मुंहिंजा प्यारा भाउ महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने पाक में अॼु खां 1400 साल अॻु में जॾहिं समुंड में जहाज हलंदा हा, बेड़ा हलंदा हा, माण्हू सफ़र कंदा हा, उन्हीं ज़माने में मुजादा राडार कोन हूंदा हा, के अहिड़ियूं मशीनूं कोन हूंदियूं जो समुंड में वञण खां बाद में ख़बर पए त उत्तर काॾे आहे, ॾखिण काॾे आहे, ओॾह काॾे आहे, ओभर काॾे आहे। समुंड में जंहिं महिल अंदरि जहाज वेंदा हा त जंहिं महिल 2-3 कलाकनि खां पोइ चारई तरफ पानी नज़र ईंदो हो। सिज उभरे त बि पाणीअ मां, जे लहे त बि पाणीअ मां। ख़बर कान पवंदी ही नाखुअन खे, मलाहन खे, मीरबारन खे ख़बर कान पवंदी त असां काॾे था वञूं पिया। पोइ घणो करे ॾींहं जो सिज में नज़र कंदा हा, रात में मुंहिंजा दोस्तो सितारनि में नज़र कंदा हा। त्रेड़ू काथे हन, कती काथे आ, कुतुब काथे आ, फलाणो सितारो काथे आ। पोइ जो बेड़ो उन जो हलंदो हो, बेड़े में चढ़ियल हूंदा हा, पर दग ॾसण जे लाइ उहे सितारा हुननि खे रस्तो ॿुधाईंदा हा त ओभर हेॾे थी, ओलह हेॾे थी, ॾखिण हेॾे थी, उत्तर हेॾे थी, तोखे जाॾे वञिणो आहे त तूं चढ़ो त बेड़ीअ में, पर नज़र तुंहिंजी सितारनि में हुजे। न नज़र सितारनि मां कढजा, न बेड़ीअ मां लहजा, मंज़िल ते पहुची वेंदे। मदीने वारे तॾहिं फरमायो त चढ़जा अहल बैत जे बेड़े में, पर दग ॾसण जे लाइ नज़र कजा असहाबन सगोरनि में। नज़र कंहिंमें कजा? बुलंद आवाज़ सां चओ सितारनि में। ओनी सहाबा किराम में नज़र हूंदी तो बेड़ो सिधो मदीने हली पहुंचंदो। पर जे बेड़े में त चढ़ंदे, पर सहाबन जे रस्ते वारे खे, सितारनि खे तूं नज़र में न रखंदे, पोइ अलाए काॾे तुंहिंजो बेड़ो बींदो हलियो। ओभर जे बजाए उत्तर वेंदी, उत्तर जे बजाए ॾखिण वेंदी, ॾखिण जे बजाए ॿिए पासे वेंदी। तंहिंजे करे बेड़ीअ में चढ़णु बि ज़रूरी आहे, दग खे ॾिसण जे लाइ सितारनि में ॾिसण बि ज़रूरी आहे। तॾहिं मुंहिंजे नबी पाक फरमायो असहाबी कन नजूम, मुंहिंजा सहाबी सितारनि जे मिसाल अथव। बिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम, अवां जंहिं सहाबीअ में नज़र कंदो उन जे कढ लॻंदो हिदायत वारा थींदो। पर मुंहिंजा प्यारा दोस्त वरी अहल बैत जे लाइ नबी पाक फरमायो अहल बैती कफ़सफीनत नूह, मुंहिंजो अहल बैत नूह नबीअ जे बेड़े जे मिसला। तंहिंजे करे मुसलमान खे बेड़े में चढ़ण बि ज़रूरी आहे, त सितारनि में नज़र करण बि ज़रूरी आहे। हाणे
चो इमाम अहमद रज़ा खां पुछो तू छा तो चवी चवे तो अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे रसूल अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे रसूल नज्म है और ना है इतरत रसूलुल्लाह की नज्म है और ना है इतरत रसूलुल्लाह की तो के दी माना समझाया चवे तो अहले सुन्नत जे के न सुन्नी मुसलमान उन जो अल्लाह बेड़ो पार करे सुभान अल्लाह छो बेड़ो पार थन के तो इनी जे करे जो अहले सुन्नत वारा चढ़ियल हन अहल बैतन जे बेड़े में के जे बेड़े में चढ़ियल हन अहल बैतन आई नजर थने सितारन में चढ़ियल छा में आहिन चो चढ़िया हन बेड़े में वो अहल बैत जो बेड़ो आ आई नजर हुनन जी जेका आहे सा सहाबा किराम में आ यो बेड़ो कदे न बुंदो यो बेड़ो सदो मदीने पहुंची वेंदो सुभान अल्लाह हाणे वरी उर्दू शेर आ पर हाणे वरी ॿीहर पढ़ा तो के मज़ो अचे नजम समझो ता नजम माना सितारा नजम माना सितारा आई नाव बेड़ो नाव माना बेड़ो अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे रसूल अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे रसूल नज्म है और ना इतरत रसूलुल्लाह इतरत माना औलाद नज्म है और ना है इतरत रसूलुल्लाह की सुभान अल्लाह इंशाअल्लाह ताला अहले सुन्नत चे वो ही उन्हीं किया अहले सुन्नत आहे ही वो जो को अहल बैत जे बेड़े में चढ़े सफर करे तो सितारन में सहाबन में नजर करे पर जे न बेड़े में चढ़े रुगो सितारन में नजर करे तब बुढ़ी भी दो पर जो बेड़े में चढ़े सितारन में नजर न करे तो बेड़ो वनी के कुन में हण कुछ दग हथी नहीं कुछ दग तभी हथ की दोनी के जमल बेड़े में भी सवारी करे आई सितारन में भी नजर करे नबी जे आल अहल बैत जे बेड़े में भी सवार हो जे अबू बकर उमर उस्मान अली में भी नजर रखे हाणे इनी नात जो ॿियो भी मिसरो आ जो ॿुधंदो तो ठरी पवंदो सभी जो सुभान अल्लाह देखनी है हशर में इज्जत रसूलुल्लाह की देखनी है हशर में इज्जत रसूलुल्लाह की वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तगनी हुआ मुस्तगनी माना बेपरवाह तो मुखे नबी दी परवाह ही काने मावट तबलीगा मावट तस्बीह मावट मदरसो मावट मुसल्लो मावट दाढ़ी मावट पटको नबी जी जरूरत ही काने जे तो मैं छो नबी जो मोहताज था जबे तो वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तगनी हुआ है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह एक हाथ तो बता घड़ी सुभान अल्लाह चाहो
है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की। ओ मुला इते त घणाई तो ट्रपजे, इते त घणाई तो माण्हुनि खे ॾटाजे, तसां ॾे अचो कमु ठही पवंदो, पर न देखनी है हशर में इज्जत रसूलुल्लाह की। नबी सब नफ़्सी नफ़्सी करे हथ खड़ी वींदा, अब्बो अम्मा ॿार परे थी वेंदा, केरु कंहिंजो साथ कोन ॾींदो। औलाद खां पीउ मां बेज़ार, पीउ मां खां औलाद बेज़ार, यार यारनि खां बेज़ार, दोस्त दोस्तनि खां बेज़ार, नबी पंहिंजी उम्मतुनि खां बेज़ार। पर मुंहिंजा दोस्त उते जेकॾहिं नज़रूं खॼंदियूं, हशर में हूंदा समीरा जराणा, तनीम मुहम्मद मां परे खां सुना। डोकरी वारा ज़ोर सां सुञाणंदा। महेश्वर खां पुछो, महेश्वर कीअं सुञाणंदे, तूं कीअं सुञाणंदे? चवे तो हशर में हूंदा समीरा जराणा, तनीम मुहम्मद परे खां सुञाणा। कीअं सुञाणंदे? चवे तो हुदुस छोट करे जो झंडो हथनि में, जिए गुल गुलाबिया सोहणो गुलनि में। अड़े सुभान अल्लाह अड़ी कर जो मुहे त पुॼे। वाह वाह मुंहिंजा हबीब तो ता कुर्बान वञा। सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे मुंहिंजा दोस्त तोखे क़दुरु पवंदो हुते त असांखे साथ ॾियण वारो आहे त रसूलुल्लाह जी ज़ात आहे। जेकॾहिं असांजो बेड़ो तार करण वारो आहे त रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात आहे। उन मुंहिंजे हबीब करीम जे शान खे ॾिसी तॾहिं तो आला हज़रत चयो त देखनी है हशर में इज्जत रसूलुल्लाह। अॻिते थो चवे वो जहन्नम में गया, वो तो दोज़खी आहे। वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तगनी हुआ है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की है खलीलुल्लाह को। हाणे हे ना सिद्दीक अकबर पियो अचे, चओ सुभान अल्लाह। हे ना सोनो मौला अली शेरे खुदा पियो अचे। भई आमो सामो जमल आया, भई हिक ॿिए सां भाकुर पाए मिलिया, ऐं मुंहिंजा दोस्त बि ॿई हिक ॿिए जे मुंहं ॾे ॾिसी ख़ुशि थी रहिया। अली उल मुर्तज़ा पुछो सोना अबू बकर जी सही मूंखे मिलिया बि आयो, पर तव्हां मामूल खां ज्यादा खिलो पिया छो? ॾिसां पियो त तव्हां अहिड़ा त ख़ुशि थिया हो जो बाग बहार थी विया आहियो ऐं खिलो पिया। पोइ तव्हांजे खिलण जो सबबु कहिड़ो आहे? सभई जो सुभान अल्लाह। मुसां ॻाल्हायो, कंहिं पुछो अबा? हज़रत अली उल मुर्तज़ा। कंहिं पुछो बाबा? कंहिंखां पुछई? हज़रत त मिलियो ताही पर खिली छॾो। हज़रत सिद्दीक़ अकबर फरमायो, प्यारा अली
जमल तुझे चेहरे ते नजर पई तो मुखे रसूलुल्लाह जी हिकड़ी हदीस याद अची वई। मोहन पांजे कन्नन सा बुधी हुई महबूब मुझे आडो होया हबीबन करीमन जे जात बाबरका जे पाक जुबान माही लफ्ज निकता उए मुझे कन्नन में अज भी गूंजन था प्या। जमल तो ते नजर पया त मुखे उहा हदीस ताज़ी थी याद अची वैया। अली मुर्तज़ा फरमाया सही केड़ी हदीस आ बुधायो तो मां भी तो बुधा। सोनो सिद्दीक अकबर तो चवे हुजूर हिकड़े डी फरमायो ऐ अबू बकर जी मुझा महबूब मुझे अली जो ओ शान जो अल्लाह पाक जी जात अली उल मुर्तज़ा के क़यामत जे दिहाड़े जन्नत जे दर ते बिहारी दो ऐ अली के हुक्म कंदो तो जी मर्जी जंहिंखे वणई तंहिंखे जन्नत ॾे रवानो फरमा। सोना अली जॾहिं मुंहिंजी तो ते नज़र पई आहे त मां ठरी पियो आहियां त मुंहिंजे भाउ जो केॾो वॾो शान आहे। अल्लाह ताला मुझे भा अली के केड़ी इज्जत बख्शी आ जो जन्नत खुदा ठाही आ अल्लाह जी मर्जी जंहिंखे जे पर अल्लाह तबारक व तआला जे हबीब जी शाहिदी आ त महबूब करीम फरमाइन था अल्लाह सही अली के दर ते बिहारी दो चौदस जंहिंखे वणई तंहिंखे वठी वई। तॾहिं मां तोखे ॾिठो ऐं ख़ुशी बि थी आ मूंखां खिल निकिरी वई त केॾो न तुंहिंजो अल्लाह शान कयो आहे। अली सही तू छो भला मां के सी खिले मां त खिल सिधी जे करे जो मूंखे हदीस याद आई तू छो खिले। अली उल मुर्तज़ा फरमाइन था तो ते नजर पई त मूंखे बि रसूलुल्लाह जी हदीस याद आई उनमें मुंहिंजा ही कन शाहिद आहिनि मां रसूलुल्लाह जे आॾो वेठो हुयुसि हुजूर करीम जी ज़ात बाबरकात ही लफ्ज़ फरमाया प्यारा अली क़यामत में अल्लाह जी ज़ात तोखे जन्नत जे दर ते बिहारींदो जंहिंखे वणई तंहिंखे जन्नत ॾे वठी वञिजां पर मां मोहम्मद पारत कयां थो जन्नत में उन्हीअ खे वठी वञिजां जंहिंजे सीने में अबू बकर जी मोहब्बत हुजे। हथ मथे खड़ी सुभाणे का अली जोड़ो जहान शाहिदी तो जे तो वाकई मुझे हबीब इन चयो हो त अली जन्नत जे दर ते हुंदो जंहिंखे जन्नत ॾे वठी वञे मर्दी जो मालिक आ पर मूंखे नबी करीम पारत कई अली मां पारत कयां थो जन्नत में उन्हीं खे वठी वञा जंहिंजे सीने में सिद्दीक़ सां मोहब्बत हुजे। ये सिद्दीक़ सां साड़ा त मां अली बि धिका ॾेई पोइ मोकिलींदोसांस जन्नत में उहो वेंदो ई कोन को जन्नत में उहो वेंदो जेको सिद्दीक़ तो सां मोहब्बत करे। इहो थी अहले सुन्नत जो अक़ीदो सुन्नी चइबो ई उनखे आ जेको अहल बैत सां भी मोहब्बत करे सहाबा सां भी मोहब्बत करे सहाबा के हिदायत जा सितारा समझे अहल बैत के नूह जो बेड़ो समझे महबूब करीम जे खानदान एहतराम सां उनके सामो नजर में अचे अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन सहाबा किराम ऐं अहल बैत जे बारे में अल्लाह जो कुरान छा तो चवे त तोखे मां ॿुधायां इन माल थी तो गालियों पे बुझो मचो मचो अचो तो तोखे कुरान ॿुधायां। सलात पढ़ो तो को बना सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला कलाम पाक में इरशाद फरमायो
मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगूना फज़लन मिनल्लाहि वरिदवाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। जो खबर ठरो था भरो था ठरो था छो न ठरो था जो अल्लाह जो कुरान असा जा हयाव ठारे हुए अल्लाह ताला जी रात बाबरकात फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह हजरत मोहम्मद करीम अल्लाह जो रसूला वल्लज़ीना माहू आई जेके मुझे मुस्तफा सा गॾु हन वल्लज़ीना आई ओहे माहू जेके मुस्तफा सा गॾु हन अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार काफ़रन जे लाइ मौत आहिर रुहमाउ बैनहुम पर पंहिंजा पाण में खीर खंडो आहे। हाणे मां पुछां सो तव्हां खां हिकिड़े ॿियो हथ न खणे पीर सही पादारे जो मुरीद हथ मथे खणे माशाअल्लाह इलाही सारा ॾिसो न ज़्यादती आहे न ज़्यादती आहे न बाबा ज़्यादती आहे न मां चयो मां हथ खणो नारो त कोन चयो मां ज़्यादती आहे मां त तव्हांखे रुॻो हथ चयो खणो पर तव्हां वरी थोरो मखण बि था मखियोसि हाणे हथ हाणे वरी ॿिए नंबर में थो पुछां साईं सोणे मशहूरन वारे जा मुरीद हथ खणो सुभान अल्लाह माशाअल्लाह भला साईं कंबर वारे जा मुरीद हथ खणो एॾी रड़ भला अचो मां तव्हां खां पुछां सोणे दिलबर दस्तगीर जा मुरीद हथ खणो सुभान अल्लाह ॾाढो जो सुभान अल्लाह ॾाढो जो सुभान अल्लाह। हाणे बस मूंखे बस फैसलो हिते तव्हां खां पुछां थो पीर साहिब जा मुरीद जेके आहियो साईं मशहूरन वारे जा मुरीद आहियो मुंहिंजा दोस्त हज़रत गौस आज़म जा मुरीद आहियो या साईं रहमतपुर शरीफ वारे जा मुरीद आहियो पाण में ठहियल हो विढ़ियल हो पीर सही रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे मलफूज़ा शरीफ में आ जेका साईं मशहूरन वारन तर्जुमो फरमाई हुई उनमें पीर सही रोज़े धणी खां हिकिड़े फ़कीर पुछो आ कुर्बान वञा मुंहिंजा साईं सभई माण्हू असां सां मिलंदा हज़ारे माण्हू मिलंदा पर कोन सुञाणंदा आहियूं पर मुंहिंजा साईं अव्हां जो मुरीद भली वाक़ुफ़ न हुजे भली ज़ात जी ख़बर न हुजे भली नाले जी ख़बर न हुजे असां तव्हां जा मुरीद आहियूं जॾहिं असांजो पीर भाई असांखे किथे बि नज़र ईंदो आहे असां सम्झी वेंदा आहियूं त ही रोज़े धणीअ जो मुरीद आहे। छाजे करे साईं छाजे करे वाक़ुफ़ बि कोन आहियो नालो बि नथो अचे ॾिठल बि कोन्हे पर मिलंदासीं त ख़बर पवंदी त हे रोज़े धणी जो मुरीद आहे। ॿियो सबबु कहिड़ो आहे हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह ने फरमायो अबा कामिल मुर्शिद जो कम आहे कंहिंजो ॾाढे ज़ोर सां चओ कामिल मुर्शिद जो कम आहे त मुरीदन सभिनी जूं दिलियूं पंहिंजे मुठ में कढाए रखे पोइ जॾहिं मुर्शिद दिलियूं कढाए रखंदो आहे त पीर भाई हिक ॿिए खे सुञाणी वठंदो आहे। ये आया ना
जॾहिं मुर्शिद सभिनी खे गॾे थो छॾे, सभिनी जे दिलि खे मुठ में थो रखे, जॾहिं सभिनी खे पाण सां गॾु थो करे, त पोइ छो न हिक ॿिए खे सुञाणंदा, छो त मुर्शिद हुनखे पाण में करे छॾियो आहे। अड़े तव्हां पीरनि जा मुरीद हिक ॿिए सां मुहबत कयो था, गौस पाक जा मुरीद हिक ॿिए सां मुहबत कयो था, रहमतपुर शरीफ जा मुरीद हिक ॿिए सां मुहबत कयो था, मशहूर साईं वारनि जा मुरीद हिक ॿिए सां मुहबत कयो था। मां केतिरा पीरनि जा नाला खणा, सभई पीरनि वारा मुरीद हिक ॿिए में मुहबत कयो था। है बात तुंहिंजे हाल ते मुस्तफा जहिड़ो पीर कोन्हे, सहाबा जहिड़ो मुरीद कोन्हे। आया ना है मुस्तफा जहिड़ो चओ पीर, सहाबन जहिड़ो तू कलो को मुरीद पीर जो, तू पांजे पीर भाई सां ठहियो पियो आहे ऐं नबी करीम जे फैज़ खे अहिड़ो कच्चो थो चवीं त पाण में विढ़ियल हा, ठहियल कोन हा। तू सॼी ज़िंदगी मथो हणी 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 तुंहिंजो मथो टिड़की पवंदो, मां कोन मञींदोसां। अल्लाह जो क़ुरान थो चवे रुहमा बैनहुम, मञ न मञ पर मां अल्लाह शाहिदी थो ॾियां त मुस्तफा जा सहाबी पाण में खीर खन रहा। चटन जे कॾ ख़ल्क़ लॻी, फलाणो फलाणे सां कोन ठहंदो हो, फलाणो फलाणे सां कोन ठहंदो हो, फलाणो फलाणे सां कोन ठहंदो हो। अड़े तोखे इहो कंहिं पटी पढ़ाई आहे? तो क़ुरान कोन पढ़ियो आहे? हिकिड़ो दफ़ो तू रुगो तर्जुमे सां क़ुरान पढ़, भली कहिड़े बि मौलवी जो तर्जुमो हुजे, अलहम्द खां अन्नास ताईं उर्दू में हुजे, सिंधी में हुजे, हिकिड़ो दफ़ो तू तर्जुमो पढ़ी वञ। खुदा जो कसम आहे, जे ॿार जेतिरो बि ईमान हूंदुई न त ॿिया मज़हब सभु छॾे सुन्नी थी वेंदे। तव्हां खां मां पुछां थो त रसूलुल्लाह जो फैज़ कच्चो हो पक्को हो? डोकरी खे डोकरी छो था चओ? छो? न बाबा, को सबब तो हूंदो न। बस तव्हांखे कोन थो ॿुधायां, थर में वरी ॿी माना आहे हिन जी। डोकरी माईअ खे चवंदा औरत मिठी ॾे, नगर पार कर ॾे, उमरकोट ॾे, डोकरी जी माना ॿी आहे। अॼु कोन थो ॿुधायां तव्हांखे, तव्हांखे ॾुख लॻंदो। ॿुधायां भला को ज़रूरी तो कोने, क़ुरान हदीस लगाने है। थर की बोली आहे, थर की चवो चओ था त ॿुधायां वारो। थरी जे कहना थरी डोकरो चवंदा कुराड़े खे, डोकरी कुराड़ीअ खे। डोकरो माना और डोकरी ये कुराड़ी आहे। आयो तो सभई जवान हाणे ॿुधायो नबी साईं जो फैज़ पक्को या कच्चो? पक्को पक्को साईं। अफ़सोस आहे उन्हनि ते ॾाढो ॾुख थींदो आहे। ओ मुंहिंजा दोस्त थी रहो न चवनि असां अहल बैत जा हुबदार, असां नबी जा आशिक, असां महबूब जा परवाना। मुंहिंजा दोस्त वरी छा चवनि, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जीअं जो बुरको मटायो, हिन दुनिया मां नबी पाक जी ज़ात विसाल कयो। अञा नबी करीम जी ज़ात खे दफ़न बि कोन कयाऊं। 3 ॾिहाड़ा गुज़रिया, नबी दफ़न थियो। 3 ॾींहंनि गुज़रण खां बाद में सभु फिरी विया। 3 वञी बचा, सलमान बचो, मिक़दाद बचो, हज़रत बिलाल बचो, अली बचो, हसन हुसैन बचा, अम्मार बिन यासिर बचो, चंद ॿिया नहा सहाबन जा नाला खणंदा आहिनि, 5-6 बचा, ॿिया सभु फिरी विया। अफ़सोस आहे तुंहिंजे हाल ते। अड़े ईसाई थो खिलाई, यहूदी थो खिलाई, कादियानी थो पाण ते खिलाई,
नसारा तो पाण दे खिलाई ताजी माना त नबी जो फैज़ एतरो त कमजोर हो जो टुन ॾींहंनि खां पोइ सभु फिरी विया पर नादान तो मवालीअ जी ॻाल्हि अब्दुर्रहीम क़बूल कोन कंदो मूंखे अल्लाह जो क़ुरान ॿुधाए थो सिबग़तल्लाह व मन अहसनु मिनल्लाह सिबग़तम व नहनु लहू आबिदून। रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु मनवारो फरमाया ओ मुंहिंजा मदीने वारा सोना इहो तुंहिंजो रंग नाहे जेको अबू बकर उमर उस्मान अली बिन सहाबन ते तो रंग चाढ़ियो आ इहो तुंहिंजो नाहे सिबग़तल्लाह इहो मां अल्लाह जो रंग आ। हथ मथे खणी चओ अल्लाह जो रंग ॾाढे जो कंजो रंग अगे ज़माने में अजरक ठाहिबा हा खटरी खुंब खुंबींदा हा उन्हनि खटनि खे सलाम आ उहे पुराणे ज़माने वारा अजरक मुंहिंजा त धोई 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 जीअं धोपंदा हा तीअं चिटा थींदा हा जीअं धोपंदा हा चिटा थींदा हा उन्हनि धोबियुनि जो रंग वींदो कोन हो उहो कपिड़ो छितड़ियूं छितड़ियूं थी वेंदो हो ज़र्रा ज़र्रा थी वेंदो हो पर उहो धोबी वारो ठपो हुन तां न लहंदो हो अड़े जे दुनिया जे धोबीअ जो ठपो नथो लहे त जंहिंते मुहम्मद करीम ईमान जो ठपो लॻायो सो बि क़यामत ताईं सलामत अबू बकर जी गिला कौन थो करी उमर जी गिला कौन थो करी उस्मान जी गिला कौन थो करी खालिद बिन वलीद जी गिला कौन थो करी सहाबा मां कंहिंजो बि नालो वठी अबू हुरैरो मिसाल उन जी गिला कौन थो करी तूं गिला उन्ही जो थो करी जन उन्हनि खे फैज़ ॾिनो आहे माना अहिड़ा कमज़ोर हा कच्चा हा नबी जे फैज़ में पावर ई कोन हो तोखे रुगो 8 ॾिहाड़ा मवाली मकान में भंग जा पियाला पियारे थो उनखे नथो छॾी उहो तोखां विसरे ई कोन थो तोते मवाली जो असर मरण घड़ी ताईं आहे ऐं जन ते मुहम्मद करीम जी ज़ात बाबरकात नज़र फरमाई त या बेड़ा पार करे छॾिया केॾो ज़ुल्म था कनि जो महबूब जे सहाबा जे लाइ घटि वधि ॻाल्हाइनि ऐं हिक ॿिए खे वेढ़ाइण जूं ॻाल्हियूं करे वञनि था अड़े मोहब्बत जो पैगाम ॾे ख़ुदा ख़ैर करे चओ आमीन आमीन ॾाढो चओ आमीन अॼु मां आयुसि पिए रस्ते में मोबाइल में नेट ते ख़बर हिकिड़ी लॻी ख़ुदा करे कूड़ी हुजे चओ आमीन आमीन ॾाढे चओ आमीन आमीन त पाकिस्तान जी इंडिया जी लड़ाई शुरू थी वई आहे सरहदुनि ते हेॾो पाकिस्तानी फौजियूं अची वियूं होॾो हिंदुस्तानी फौजियूं अची वियूं लड़ाई शुरू थी वई ओ मुंहिंजा भाउ अल्लाह पनाह ॾींदो चओ आमीन आमीन चओ आमीन आमीन पर मां तोखे ॿुधायां डोकरी जा मुस्लमान जमरण हिंदू तुंहिंजे मुल्क ते काहे पियो ओ न ॾिसंदो त हे शियो आहे न ॾिसंदो त हे बरेलवी आहे न ॾिसंदो त ही देवबंदी आहे न ॾिसंदो त ही सुन्नी आहे न ॾिसंदो ही त अहले हदीस आहे न ॾिसंदो त ही को फलाणे मज़हब जो आहे ओ चवंदो भेण साहिब पलीच मुसलो आहे मुसलो मुसलमान में मुसलो मलीच मुसलो आहे पलीत आहे वो मुंहिंजा दोस्त तोखे हिक धक सां सभिनि खे ख़तम कंदा ओ मुहम्मद जा गुलामो ॿधी कयो ऐ नबी जा परवानो हिक थियो इत्तेहाद इत्तफाक रखो हे झेड़न जो ज़मानो नाहे हे ज़मानो प्यार ऐं मोहब्बत जो आहे मुंहिंजा दोस्त दी त जेसी ताईं मुस्लमान सां मोहब्बत न कंदो ही मुल्क बची कोन सघंदो मैं इंशाअल्लाह ताला बचंदो तॾहिं जॾहिं तव्हां असां सभु मुस्लमान मुत्तहिद थी वेंदासीं दुनिया जा लीडर पंहिंजे बुज़ुर्गनि जी तारीख़ मल्हाईंदा आहिनि उन्हनि जी तारीफ़ कंदा आहिनि मुंहिंजा त असांजा लीडर अहिड़ा असांजा लीडर बदकिस्मती आहे जो असांजा मुस्लमान असांजे लीडरनि जी गिला वेठा कनि केॾो ॾुख जहिड़ो मक़ाम आहे मुंहिंजा भाउ मुंहिंजा अज़ीज़ तूं महबूब करीम जे ज़ात में निहार ऐं अल्लाह जे क़ुरान में निहार अल्लाह ताला फरमाए थो त वल्लज़ीन मअहू जेके मुस्तफ़ा सां गॾु बि अहिड़ा जो अॼु बि रोज़े में गॾु बण यार लबींदे यारां दा बण यार
नबी दे यारा डाढ़े डाढ़े बण यार नबी दे यारा दा अकलो हो वई ता चल मदीने इश्क हो वई ता चल मदीने वेख तू जोड़ा मज़ारा दा बण यार नबी दे यारा दा अजब तो मदीने शरीफ हल गुंबदे खजरा जे साम हो अच मवाजहा शरीफ वट सलातो सलाम भी पढ़ दरिया मा नजर कर हिकड़ी मजार मुस्तफा जी बी मजार अबू बकर सिद्दीक जी टी मजार अमीर उमर जी टी मोहम्मद करीम सा गड बई मुस्तफा करीम सा गड आहियो तवा मां को ते डोकरी जो मानो मरी पवे और तो खणी हली बगदाद में पीरन जे पेरां दी का सुमार जे से छाता समझो पर भला या मत मवाली के समझ में गाल ना अचे डोकरी जो को मानो मरी पवे असा मोजा प्यारा दोस्त इराक जे हुकूमत का मिठू करे उन हमरा के खड़ी करबला मौला में हजरत हुसैन जे सहन में दफन कजे से वो भागन वारो या न भागो ॾाढी गाना ये नजोर सा गाना अरे भाग असाडा खुलिया रांझन रावी जुलिया जोर सा सुभान अल्लाह भाग असाडा खुलिया रांझन रावी जुलिया हीर दिलाले हुलिया पर मतलब सब कह पाया सुभान अल्लाह चौ आया टुरदा फिरदा काफ कशाले करदा सुभान अल्लाह आया टुरदा फिरदा काफ कशाले करदा घोरा था हर घर दा चौ घोरा था हर घर दा पर मतलब सब कह पाया चौ सुभान अल्लाह अल्लाह से असा के महबूब ॾिनो ज़ोर सां चओ सुभान अल्लाह हाँ जेकॾहिं डोकरी जो माण्हू दफ़न थे हली करबला में त पक तव्हांखे बि कान्हे शायद ये न ज़ालानी ॻाल्हि न कयो डोकरी वाली ॻाल्हि न कयो डोकरे वाली ॻाल्हि कयो भागन वारो आहे बगदाद में दफन थे त भाग वारो सोने शाह लतीफ भिट धड़ी जे पेरन में दफन थे त भाग वारो सोने कलंदर लाल शहबाज जे पेरन में दफन थे त भाग वारो सिंध जे लग्यारन जे सरदार हजरत शाह सदरुद्दीन जे पेरन में दफन थे त भाग वारो मुझा दोस्त जेकॾहिं वरी खणी सुभान अल्लाह करबला में दफन थे त मां तो चवा सारे जहान जा रोजा हिकड़े पासे मुस्तफा जे रोजे जी छाव हिकड़े पासे जोर सा सुभान मुझा भावा मुझा दोस्त जेकॾहिं रसूलुल्लाह जे रोजे पाक में इन्हनि ॿिन्ही जवाननि खे जाइ मिली आहे छा चवंदा हुकूमत जे ज़ोर ते कंहिंजे ज़ोर ते हुकूमत ही तनी भला कुरान तो चवे मिनहा खलकनाकुम व फीहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा मां इंसानन के मिट्टी में पैदा फरमाइंदो आहियां जेको जेको इंसान जिथा मिट्टी जमीन जी खणबी आ उन मिट्टी के खणी हुन जो बुत ठाहिबो आ
भली अमेरिका में जमे, मिस्र में जमे, किथे भी जमे, पर मुंहिंजा दोस्त जॾहिं मरंदो त उनखे दफ़न उते कबो जाथा हुनजी मिट्टी खई वेंदी आहे। छा चवंदा हुआ बा वेचारे जो मिट्टी जो कबीरो हिते जो चवंदा हुआ असल त खमीर, पर खमीर खे चोखड़ी ठाहियो आहे कबीरो, त मिट्टीअ जो खमीर हिते जो हो। हिंदुस्तान में ॾिसो केतिरा समय वेचारा मुहाजिर ॼावा निपना ॼापर, अलाह पाक बहानो कयो त सिधो पाकिस्तान ऐं हिंदुस्तान विरहायो, पाकिस्तान ऐं हिंदुस्तान विरहाइजी विया। लखे मुहाजिर हिते आया, ॼावा हुते, पर दफ़न सिंध में थिया, छो त मिट्टी हुननि जी किथां खई वई, सिंध मां। तू तो चवे हुकूमत जे ज़ोर ते रखरायो, पर मञणो पवंदी त अबू बकर उमर ज़ोर सां या ख़ुशीअ सां, पर तोखे क़बूल करणो पवंदो त ॿिन्ही जवाननि जी मिट्टी रसूलुल्लाह जे रोज़े मां खई वई हुई। किथां खई हुयो? जाते महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर आस्थानो आहे, उन महबूब करीम जे क़दमनि वारी जाइ खां ॿिन्ही जवाननि जी मिट्टी उतां खणी अल्लाह ताला जे ज़ात जो जिस्म ठाहियो, अल्लाह ताला जी ज़ात बहानो बणाए पोइ हुकूमत ई हुकूमत, पर अल्लाह ताला फरमाया फीहा नुईदुकुम तारतन उखरा, वरी मोटाए तव्हांखे उन ज़मीन में रखंदुसि जाथो तव्हांखे मूं खयो आहे। मालूम थियो त अबू बकर उमर जे जिस्म जी मिट्टी रसूलुल्लाह जे रोज़े मां खई वई आहे। भला ॿी ॻाल्हि चओ त पुछा न त ठहियो नसींदो। अली शेर हो या माज़ अल्लाह खातम बदहन, हथ खणा मथे तव्हां बि खणो, ॾिसां त केरु था अलीअ खे शेर बणे। बहादुर हो ना, अरे लगाता था वो जब नारा तो खैबर तोड़ देता था। सुभान अल्लाह। लगाता था वो जब नारा तो खैबर तोड़ देता था, हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ जाता था। सभी चवली शेर, अड़ चवली शेर, शाहे मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार। सुभान अल्लाह। शाहे मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार, ला फता इल्ला अली, ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार। न अली जहिड़ो बहादुर आयो आहे दुनिया में, न अली जे तलवार जहिड़ी कजी तलवार आहे। ॾाढे जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। पोइ बहादुर खे छा थी वियो, जेके नाहक ते हाथनि सां ठाह करे वेही रहियो। हाणे तव्हांखे ॾोकिरी ॻाल्हि खां इहा बि पुछां त यज़ीद हक़ ते हो नाहक ते? हुसैन, हुसैन कैसा मिलियो? छो? हाँ, अड़े जेकॾहिं यज़ीद नाहक ते आ, हुसैन हक़ जे करे हुन सां विढ़े थो, त अली त अली आ। जेकॾहिं अबू बकर उमर उस्मान नाहक ते हुजनि हा त अली बि उन्हनि सां विढ़े हा। यज़ीद सां हुसैन विढ़ी साबित कयो त यज़ीद नाहक ते आ, पर अली अबू बकर उमर उस्मान सां ठाह करे साबित कयो त टई ॼणा हक़ ते। जेकॾहिं
अबू बकर या उमर या उस्मान नाकते हुजन हा त अली मुड़े ही कोन हा। मां त चवंदो आहियां शेरां दे पुत्र भी शेर सुभान अल्लाह ॻाल्हायो शेरां दे पुत्र भी शेर। अली जो बच्चो आ हजरत हुसैन वो शेर जो बच्चो आ त शेर जो बच्चो ज़ालिम सां विढ़ी पियो ऐं शेर पाण छो थो विढ़े पुट विढ़ी पियो पीउ छो थो विढ़े। मां तो चवां त सवाल ई नथो पैदा थिए जो क़यामत ताईं को इल्म जा को जवाब ॾेई सघे सवाल ई नथो पैदा थिए। वध में वध तीर हणंदा कहिड़ो कि अली तकियो कंदो तकियो माना दिल में हिकड़ी ज़ुबान ते ॿी इन खे तव्हां नौकरी वारा छा चवंदा हो मां नथो चवां सुभाणे चवंदा मुफ्ती जा ॻाल्हि वॾाई और वो मां तव्हां खां पुछां थो हो था चवनि तकियो अली तकियो कंदो हो माना दिल में हिकड़ी ज़ुबान ते ॿी। सोहणो शाह अब्दुल लतीफ तो फरमाए मोहतम मूसा जहिड़ो सीरत शैतानी एड़ी बुरहानी कढी चोन छॾींदो। मुझा प्यारा दोस्त अली जो शान नाहे जो अली जी ज़ुबान ते हिकड़ी ॻाल्हि हुजे ऐं अली जे ज़ुबान खां पावा वरी दिल में ॿी ॻाल्हि हुजे। मुंहिंजा भाउ हुसैन जो यज़ीद सां जंग करणु इहो सबूत आहे त हुसैन हक़ ते हो यज़ीद हक़ ते हो। अली साईं जो अबू बकर उमर उस्मान सां ठाह करणु इहो सबूत आहे त टई यार हक़ ते हा तॾहिं अली उन्हनि सां गॾु हो जो नबी चई वियो आहे त अली हक़ सां हूंदो आहे हक़ अलीअ सां हूंदो आहे। हिननि जा ज़ाकिर भी बयान कंदा आहिनि अली हक़ सां हक़ अलीअ सां। मां तो चवां पुट वे ज्योति त तोखे हार पारायां सच तो चवीं अली हक़ सां सच तो चवीं सचो अलीअ सां सच तो चवीं सुन्नी भी क़बूल तो करे त अली हक़ सां हक़ अलीअ सां। ओ मुझा प्यारा दोस्त अली अबू बकर उमर उस्मान सां उस्मान अबू बकर अली हजरत सां गॾु तजी माना हक़ अलीअ सां गॾु आहे अली हक़ सां गॾु। जेकॾहिं नाहक ते हुजनि हा त कॾहिं बि अली हुननि जो साथ कोन ॾे हा। अली उल मुर्तज़ा हुननि जो साथ ॾिनो आहे साथ ॾियण मज़ा साथ था त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नबी पाक अलैहिस्सलाम फरमाए थो मन कसर सिवाद क़ौमिन फहुव मिनहुम। हुज़ूर फरमाए था जेको नाहक वारनि सां गॾिजी हले पंज नाहक वारा हेॾे ॾियारो घणा से नाहक वारा ॾाढे जो घणा पंज ऐं छहो हुननि सां हा में हा मिलाए। हुजूर फरमाता मन कसर सिवाद क़ौमिन फहुव मिनहुम जेको नाहक वारनि जी जमायत जो तादाद वधाए पंजनि मां छह थिया छहनि मां सत थिया नबी से फरमाता क़यामत में उहो बि उन्हनि सां गॾु उथंदो। अली अबू बकर उमर उस्मान सां गॾु आहे इंशाअल्लाह ताला चारई यार क़यामत में मुस्तफा सां गॾु हूंदा। सुभान अल्लाह। जाते अली हूंदो ते अबू बकर उमर उस्मान हूंदा जाते अबू बकर उमर उस्मान हूंदो ते अली अल मुर्तज़ा भी हूंदो। अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु के खुदा तबारक व तआला जल्ल जलालहु अमन वालहु अहल बैत जो सरवान ठाहियो आहे ऐं अहल बैत कॾहिं भी नाहक जे आॾो कोन झुकियो आहे। अहल बैत जी तारीख़ छा चवंदा आहियो यार बर्तानिया जी हुकूमत में सिज न रहंदो जंहिं ज़माने में असांजे हिन मुल्क ते बर्तानिया जी हुकूमत हुई जाते भी सिज हूंदो हो ते बर्तानिया जी हुकूमत। हिन महिल पाण वटि छा आहे तो राति पर मग़रिबी मुल्कनि में ॾींहुं हुआ त अॼु उते भी बर्तानिया जी हुकूमत हूंदी वरी जेकॾहिं हेॾे माना जिथे भी सिज उभरे उते बर्तानिया जी हुकूमत। एॾो हुनजो मुल्क हो पर हुसैन जे बचड़े सूर्य बादशाह पीर सईद सैयद सिबगतुल्लाह शाह
मुझा दोस्तों सा मुहानो अटकायो मुहानो एड़ो अटकाई जो पंहिंजी जमात शहीद कराई पंहिंजो सिर भी कुर्बान कई पर मुझा दोस्त अंग्रेज जो सिज लाहे छॾी जो वरी सिज उभरे सी कोन थो ए त अलीअ जो बचड़ो हो ए त अलीअ जो फर्ज़ंद हो ए त हुसैन जी औलाद हुयो जेकॾहिं हुसैनी औलाद में इहो पावर आ त अलीअ में केॾो वॾो पावर हो अली पंहिंजी ते अचे हा हिकड़ी हदीस पाक मां पढ़ी आ हेॾे ॾेहारियो जेको जागे थो ज़ोत मथे खणे माना जेको सुम्ही पियो आहे ज़ोत मथे खणे केर बि सुतो लॻो जागो था न हज़रत अली मुर्तज़ा खां पुछो अथनि या अली तव्हां जे लाइ रसूलुल्लाह का वसीयत कई ही हेॾे ॾेहारियो नबी करीम तव्हां जे वास्ते का वसीयत कई ही वसीयत त हीअं कजां मूंखां पोइ हीअं कजां खिलाफ़त संभाल जा मुसलो संभाल जा फलाणो कम कजां कुर्सी संभाल जा का वसीयत तुंहिंजे लाइ कई हो अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था खुदा जो कसम जेकॾहिं नबी करीम मुंहिंजे लाइ वसीयत करे हा त मां अली मुर्तज़ा हिकिड़ो ॾाको बि मिंबर जो अबू बकर के चढ़ण न ॾियां हा उमर के मिंबर ते चढ़ण न ॾियां हा उस्मान के मिंबर ते चढ़ण न ॾियां हा नबी करीम जे आखिरी वफ़ात वारे टाइम ते बिलाल आयो आ या रसूल अल्लाह नमाज जो टाइम थियो आ केर पढ़ाए पाण फरमाइनि था मां उथण खां वॾो हुयुसि नबी करीम फरमायो बिलाल जीउ क़िबला अली मुर्तज़ा शाहिदी तो ॾे पियो नबी पाक फरमायो बिलाल जीउ क़िबला मुर्रू अबा बकर फलयुसल्लिम बिन्नास ओ प्यारा बिलाल वञो अबू बकर के चओ त मुसल्ले ते भी मुस्तफा जे मुसल्ले ते नमाज मोमिनन के पढ़ाए सुभान अल्लाह अली मुर्तज़ा फरमाया मानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीमार भी कौन आया गैर हाज़िर भी कौन आया नबी मूंखे ॾिसे भी पियो जेकॾहिं मुसल्ले ते मुंहिंजो हक़ हुजे हा त मुहम्मद मुस्तफा बिलाल के चए हा बिलाल अली जे हूंदे ॿियो केरु नमाज़ पढ़ाईंदो चऊं उथी अली मां बि चवां थो वञ वरी नमाज़ पढ़ा अली थो चए त मूंखे त नबी कोन चयो मुंहिंजे रूबरू नबी अबू बकर खे चयो हाणे ॻाल्हि ॿुधो अली थो चवे ॿुधो माईअ जो लाल दुनिया में ॼाओ कोन्हे जेसी ताईं अलीअ जे सिसीअ में साह हुआ अबू बकर खे मुसल्ले तां हटाइण वारो ॼाओ ई कोन्हे इन्हीअ जे करे जो मां शाहिद आहियां अली त मुहम्मद मुस्तफा अबू बकर खे पाण मुसल्ले ते बीहारे वियो आहे जेके रसूलुल्लाह बिहारे मां अली उन जी हिफाज़त कंदुसि मां अली हुन जो साथ ॾींदुसि मां अली हुन जी हिफाज़त लाइ तयार आहियां मूंखे वसीयत करे हार नबी सही त तूं संभाल जा अली वलीउल्लाह वसी रसूलुल्लाह काबे ॾे मोह करे ऊठ कूड़ थो भीड़ी सो मस्जिद में मुंह में काबे ने वुज़ू था अली वलीउल्लाह वसी रसूलुल्लाह नबी जो वसी हो इन तले आयो वो नबी जी वसीयत छो न याद कई नबी जी वसीयत अमल करे हा ना छाकाण ॾिनो छो न तलवार खई नबी करे वसीयत वरी चुप करे ठयो ॾाढा मां बस गई हैफ तुंहिंजे हालत तू अली जो तरफदार न है तू अली जी गिला थो करी पियो अली मुंहिंजो शेर आ जोर सां अली मुंहिंजो अली अहले सुन्नत जो वो डफेरा जेको चवे त अली का हक खसजी वियो ओ केरा जेको अली का हक खसे सके अली मुर्तज़ा के नबी वसीयत करे ऐं उन जे बावजूद नबी जी वसीयत विराए वरी कूड़ा शेर विसारे वसीयत रसूल जी ठही वेठा ठग वो अली वसीयत छो न पाड़ी
तू अली अखी गिला अली नो गिला करी वरी छा चवंदई कावड़ तो कोन था कयो ॿुधाए वञा पोइ ॿिए दफ़े न घुराए माण्हू चवंदासीं थोरो रूमाल में वेढ़े कुझु वेहण मां मज़ो कोन्हे सिधी रांदि सोटे ॻाल्हि कबी खोले जो ख़बर त पवे सातनि माण्हुनि खे कहिड़ी ख़बर कि अलीअ जी औलाद खे जेको भाई घटे पाड़ू तहे पलीतन जूं परवर पाड़ो पट्टे हाणे खेटो ऐं खपते लहदन कान लतीफ चए अलीअ जी औलाद खे असांखे था चवनि तव्हां सुन्नी अलीअ जी औलाद खे जेको भाई घटि तव्हां घटि था बायो पाड़ू तए पलीतन जो परवर पाड़ो पट्टे वो खेटो ऐं खपत लहदन कान लतीफ चवे हाणे अचो त मां इन शेर जी तशरीह कयां ऐं अवां खे सम्झां त अलीअ जी औलाद खे केरु थो घटि सम्झे ॿुधंदव या बस कयां जेको ॿुधे सो सुभाणे अल्लाह ज़ोर सां शेर जो आचो भेटाइए जो तो तशरीह भी भेटाई को करायो तशरीह का को करायो अली जी औलाद के जेको भाए खटे ओ भेट धणी बुधाए ओ केड़िया औलाद अली जी जेके माण्हू घट था भाइन अली तो चवे मीरा शाह मदद कर मुझे मुहियदीन मिली आही अब्दुल लतीफ जो तो वसीलो ऐं वली अरे हसनी पीर हली अची कर का माड़ मुरीद दे मीरा शाह मदद कर ताह सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो बादशाह बगदादी केड़ो बादशाह आही अब्दुल लतीफ जो बादशाह बगदादी हाणे हसनी पीर हादी अची कर का माड़ मुरीद दे मीरा शाह मदद कर अची औखी वेर लिल्लाह लग लतीफ चवे भर पाजी दे पेर ओ औलाद अली शेर कर का माड़ मुरीद दे सुभान अल्लाह ज़ोर सा या कम जी ना है अजा ज़ोर सा सोड़ो लतीफ तो जते अली जी औलाद तो दिलबर दस्तगीर अली जी औलाद हसन सोहरे पजदार पुट जी औलाद बगदाद जो शहंशाह वा हाणे तो भेटाई चवे तो अली जी औलाद के जेको भाए घट हथ मथे खड़ी लोडी सा अली जी औलाद के जेको भाए घट पाड़ू लहे पलीतन जो परवर पाड़ो पट्टे अरे खेतो आई खपते लहदन कान लतीफ चवे सुधी सदाई सुख में खेते खपत में खबर पौंदी बदली कैके खेतो आ कैके खपता कैके कुट कुटा है कैके सट सटा है अल्लाह पाक फरमायो सुनियो बस कयो अवा धक न हण जो हणता त पुलिस थाने ते वठी वींदव FIR कटबव गरीब काठो वकील आणी दो बस करे वे हो मां अल्लाह इंतजाम कया तो असहाबन जे दुश्मनन के पंजन हथन सा पाण कुटाया तो बुग़्ज़ हो जिस सीने में
सिद्दीक और फारूक का सुभान अल्लाह बुग़्ज़ हो जिस सीने में सिद्दीक और फारूक का है मुनासिब ऐसा सीना रात दिन पिटता रहे है मुनासिब ऐसा सीना रात दिन पिटता रहे ओ मुझा प्यारा दोस्त अजीज असां सुन्नन के हिकड़ी अख अहल बैता तबी अख मोहम्मद जा सहाबिया हाणे तव्हां खे समझ में अची वेंदी अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे रसूल जो अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे रसूल नज्म है और नाओ है इतरत रसूलुल्लाह की नज्म है और नाओ है इतरत रसूलुल्लाह की इंशाअल्लाह ताला ये महबूब जा चार यार अहल बैत अग्या अग्या होंदा डोकरी वारा सुन्नी मुसलमान पुठिया पुठिया होंदा महबूब जे दरवाजे ते सब गड होंदा सो हबीब जा आशिको सहाबा जा आशिको अहल बैत जी अदब करण वारो महबूब करीम जे उम्मत सा प्यार करण वारो अल्लाह ही अल्लाह जे रसूल जे कुरान ते भरोसे करण वारो मां तमा के मुबारक पूजा अमा मुस्तहक हो मुबारकबादी जा जो इंशाअल्लाह ताला ही अजो को जलसो तवा जो मुस्तफा जे दरगाह में कबूल थियो सुभान अल्लाह मदीने वाले साईं मंजूर फरमाए सजो आ तवानी लिस्ट पहुंची वई है अवां जे उठण खां अॻे तवानी लिस्ट मदीने पहुंची वई है अल्लाह से सभिनि जा बेड़ा पार करे आखिर में हिकड़ी ॻाल्हि पोइ दुआ ख़ैर जी चवां कोन था इजाज़त जो चवां न बस नी सहाबन अहल बैतन जे सदके 5 वक्त नमाज पढ़ो बेनमाजी न बणजो नमाजी बणजी पो इंशाअल्लाह ताला जे तवा नमाजी आयो त मदीने वाले सही फरमायो फिस सलात कुर्रतुल ऐनैय मां मोहम्मद जो नमाज में अखियों ठरदियो आहिन तवा जरी नमाज पढ़ंदो न मदीने वारो ॾिसंदो आ कोन ॾिसंदो आ डोकरी ॾिसे थो या न वो जरी मदीने वारो ॾिसे त डोकरी जा मुसलमान नमाज पढ़न था त मुस्तफा ठरी पवंदो तवा जा बेड़ा पार थी पवंदा अल्लाह ताला का सवाल जन दोस्तन ही जलसो कयो आ खुदा दी जात बाबरकात उनजा बेड़ा पार फरमाए अल्लाह ताला उनन के महबूब जो दीदार नसीब फरमाए उनके खुदा तबारक व तआला दुनिया जे हर मुसीबत का पनाह में रखे अल्लाह ताला तवा के जे खैर सा जलसे में आंदो आ ये खुदा तवा के खैर सा घरन ताई पहुंचाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन या अल्लाह सा जो दुआओं कबूल फरमा बीमारन के शफा अता फरमा कर्जदारन जा कर्ज मुआफ फरमा बेनमाज़न के नमाज